पिया नौशेरो फिरोज उमरकोट सेवण मानछंद ठुल बाढे ऐं ठारूशाह में सिंधी अदबी संगत एसयूपी ऐं सिविल सोसाइटी जे कारकुननि सिंधीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ जागरता रैलियूं कढियूं। अदीबनि ऐं ॿियनि अॻवाननि जो चवणु आहे त सिंधी, पश्तो, बलोची ऐं पंजाबी खे क़ौमी ॿोलियुनि जो दर्जो ॾिनो वञे। सरकारी ऐं ख़ानगी स्कूलनि में सिंधी लाज़मी पढ़ाइण वारे ऐलान ते अमल कयो वञे। इहा अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। अपडेट कंदा हलूं त अॼु ॿोलियुनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। इन हवाले सां नाज़रीन ॿुधाईंदा हलूं त सिंधीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढी वयूं आहिनि। नौशेरो फिरोज, उमरकोट, सेवण, मानछंद ठुल, बाढे ऐं ठारूशाह में सिंधी अदबी संगत, एसयूपी ऐं सिविल सोसाइटी जे कारकुननि सिंधीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ जागरता रैलियूं कढियूं। अदीबनि ऐं ॿियनि अॻवाननि जो चवणु आहे त सिंधी, पश्तो, बलोची ऐं पंजाबी खे क़ौमी ॿोलियुनि जो दर्जो ॾिनो वञे। सरकारी ऐं ख़ानगी स्कूलनि में सिंधी लाज़मी पढ़ाइण वारे ऐलान ते अमल कयो वञे। अहम ख़बर के हवाले से नाज़रीन के ॿुधायूं पिया त अॼु ॿोलियुनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। सिंधीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढी वयूं आहिनि। इन हवाले सां इहो बि ॿुधाईंदा हलूं त नौशेरो फिरोज, उमरकोट, सेवण, मानछंद ठुल, बाढे ऐं ठारूशाह में सिंधी अदबी संगत, एसयूपी ऐं सिविल सोसाइटी जे कारकुननि सिंधीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ जागरता रैलियूं कढियूं। अदीबनि ऐं ॿियनि अॻवाननि जो चवणु आहे त सिंधी, पश्तो, बलोची ऐं पंजाबी खे क़ौमी ॿोलियुनि जो दर्जो ॾिनो वञे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। जामशोरे मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मुर्तज़ा नुहानी खां। मुर्तज़ा, छा तफ़सील आहिनि? अपडेट कजो। सिंधीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ जीअं त मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढी वयूं आहिनि, जामशोरे में बि इन हवाले सां रैली निकिती आहे। अपडेट कजो। जी बिल्कुल अनिला, ही ॿोलियुनि जे आलमी ॾींहं जी मुनासिबत सां सॼी सिंध जीअं जामशोरो में बि सिंध यूनाइटेड पार्टी समेत शहर में जेको आहे सो शहरनि, अदीबनि, लेखकनि, दानिशवरनि ऐं फनकारनि तरफ़ां जेको आहे सो रैली कढी वई आहे। रैली कढी जामशोरो शहर जेको आहे मुख्य चौक ते अॻवाननि तक़रीब खे ख़िताब कयो आहे। आउं तव्हांखे ॿुधाईंदो वञा त अॼु जेको आहे सो सिंधी अदबी संगत अॻवान साईं सागर इलाही आलमाणी, कमरुद्दीन, शहरी एक्शन कमेटी जे चेयरमैन रबनवाज़ अबड़ो, दुकानदार अॻवान रहीम जमाली, अमीरुल बर अॻवान, अकरम मला, जेको आहे सो फनकार दानिश मंजूर सईं समेत ॿियनि जेको आहे सो अॼु रैली कढी आहे। रैली ख़िताब कंदे अॻवाननि चवणु आहे त रैली जो मक़सदु ॿोलीअ सां मोहबत जो इज़हार आहे। अॼु जी जेका रैली कढी वई हिनखे जेको आहे सो उनवान ॾिनो वियो त सिंधी ॿोलीअ खे जेको आहे सो क़ौमी ॿोली कयो वञे। संदनि चवणो त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। सिंधी माण्हू ई असां जी ॿोली जेको आहे सो हज़ारे साल पुराणी तहज़ीब ऐं तारीख़ रखंदड़ आहे। जी ठीक है, वॾी महिरबानी मुर्तज़ा अपडेट करण जे लाइ। जी नाज़रीन तव्हांखे आगाही ॾियूं पिया आम ख़बर जे हवाले सां त अॼु ॿोलियुनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। सिंधीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढी वयूं आहिनि। नौशेरो फिरोज, उमरकोट, सेवण, मानछंद ठुल, बाढे ऐं ठारूशाह में बि सिंधी अदबी संगत, एसयूपी ऐं सिविल सोसाइटी जे कारकुननि सिंधी खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ जागरता रैलियूं कढियूं आहिनि। अदीबनि ऐं ॿियनि अॻवाननि जो इन हवाले सां चवणु आहे त सिंधी, पश्तो, बलोची ऐं पंजाबी खे क़ौमी ॿोलियुनि जो दर्जो ॾिनो वञे। सरकारी ऐं ख़ानगी स्कूलनि में सिंधी लाज़मी पढ़ाइण वारे ऐलान ते अमल कयो वञे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। अॼु ॿोलियुनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे, जॾहिं त सिंधीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढी वयूं आहिनि। जी नाज़रीन, अहम ख़बर जे हवाले सां अव्हांखे आगाही ॾियूं पिया त अॼु ॿोलियुनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। इन हवाले सां सिंधीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं बि कढी वयूं आहिनि। जॾहिं त नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अदीबनि ऐं दानिशवरनि जो इन हवाले सां चवणु आहे त सिंधी, पश्तो, बलोची ऐं पंजाबी खे क़ौमी ॿोलियुनि जो दर्जो ॾिनो वञे। तफ़सील मालूम कंदासीं। नौशेरो फिरोज मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर राणा शेर मोहम्मद खां। राणा शेर मोहम्मद, छा तफ़सील आहिनि? सिंधी ॿोलीअ खे जेको आहे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण जे लाइ रैली कढी वई आहे, अपडेट कजो।
जी बिल्कुल नौशरो फिरोज में भी मादरी बोली जे आलमी ॾींहं ते पंहिंजी अमर जीजल जी ॿोलीअ सां मोहबत जो इज़हार कयो वियो। जॾहिं त मुख़्तलिफ़ अदबी तंज़ीमुनि सिंधी अदबी संगत शाख नौशरो फिरोज ऐं सिगा शाख ऐं स्कूल जे शागिर्दनि पारां रैली कढी सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियण जो मुतालबो वरजायो वियो। मां तव्हांखे ॿुधायां त रैलीअ में स्कूल जा ॿारड़ा बि शामिल हुआ। जॾहिं त शाइर ऐं अदीब ऐं दानिश्वर पिणु जेका हिन रैलीअ में शरीक रहिया। हिते शाइरनि अदीबनि इहो मुतालबो कंदे चयो त सिंधी पश्तो बलोची पंजाबीअ खे क़ौमी ॿोलियुनि जो दर्जो ॾिनो वञे ऐं असांजी सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण जे लाइ जेको 1972 में सिंध असेंबली में करारदाद पास थी हुई उन ते अमल करायो वञे ऐं सरकारी तौरु निजी स्कूलनि में सिंधी ॿोली खे लाज़मी पढ़ाइण वारे ऐलान ते बि अमल कयो वञे। जी ठीक है, वडी मेहरबानी राणा शेर मोहम्मद। तफसील ॼण लाइ नौशरो फिरोज, उमरकोट, सेवण, मांझन, ठुल, बाढे ऐं ठारूशाह में सिंधी अदबी संगत SUP ऐं सिविल सोसाइटी जे कारकुननि सिंधीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ जागरता रैलियूं कढियूं आहिनि। इन हवाले सां अदीबनि ऐं ॿियनि अॻवाननि जो चवणु आहे त सिंधी पश्तो बलोची ऐं पंजाबी खे क़ौमी ॿोलियुनि जो दर्जो ॾिनो वञे। सरकारी ऐं ख़ानगी स्कूलनि में सिंधी लाज़मी पढ़ाइण वारे ऐलान ते अमल कयो वञे। अहम ख़बर शेयर कयूं पिया अवां सां त अॼु ॿोलियुनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। सिंधीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढियूं वयूं आहिनि। नौशरो फिरोज, उमरकोट, सेवण, मांझन, ठुल, बाढे ऐं ठारूशाह में सिंधी अदबी संगत SUP ऐं सिविल सोसाइटी जे कारकुननि सिंधीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ जागरता रैलियूं कढियूं आहिनि। अदीबनि ऐं ॿियनि अॻवाननि जो इन हवाले सां चवणु आहे त सिंधी पश्तो बलोची ऐं पंजाबी खे क़ौमी ॿोलियुनि जो दर्जो ॾिनो वञे। सरकारी ऐं ख़ानगी स्कूलनि में सिंधी लाज़मी पढ़ाइण वारे ऐलान ते अमल कयो वञे। हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं लाड़काणे मां ब्यूरो चीफ ज़फर अबड़ो खां। ज़फर अबड़ो, छा तफ़सील आहिनि? अॼु ॿोलियुनि जो आलमी ॾिहाड़ो पियो मल्हायो वञे, सिंधीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ रैलियूं कढी पियूं वञनि। जी बिल्कुलु अॼु ॿोलियुनि जे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियारण जे हवाले सां जेको मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां जेको आहे सो रैलियूं कढियूं वयूं आहिनि, जंहिंमें अदबी संगत पारां ऐं उनखां पोइ SUP पारां ऐं ॿियनि जेके मुख़्तलिफ़ तंज़ीम आहिनि उनजे पारां जेके लाड़काणे में रैलियूं कढियूं वयूं आहिनि ऐं उन्हनि इहो मुतालबो कयो आहे त सिंधी ॿोली जेका आहे उहा तमामु क़दीम ॿोली आहे, तंहिंजे करे हुनखे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे ऐं ईअं लाज़मी तौर ते सभिनी यूनिवर्सिटियुनि में जेका आहे इहा जेको आहे सो करार ॾिनी वञे त उहा उनखे निसाब में शामिल करे जेको आहे सो हुनखे शागिर्दनि खे हुन में तालीम ॾियारी वञे सिंधी ॿोली में ऐं छाकाणि त हीउ जेको आहे सो हुननि जो मुतालबो त हीअ क़दीम ॿोली आहे ऐं हर दुनिया में जेके हुननि जा माण्हू उहे रहनि था पिया, त हिन जे करे हिनखे फौरी तौर ते जेको आहे सो क़ौमी ॿोली करार ॾिनो वञे ऐं निसाब में बि जेका आहे जेका यूनिवर्सिटियुनि में पढ़ायो वञे थो उन में बि सिंधी ॿोली जेका आहे उहा शामिल कई वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ ज़फर अबड़ो। अहम ख़बर नासरवा सां शेयर करे रहिया आहियूं। अपडेट कंदा हलूं त अॼु ॿोलियुनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। सिंधीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढी वयूं आहिनि। इन हवाले सां नासरवा खे ॿुधायूं पिया सखर, नौशर फिरोज, उमरकोट, सेवण, मांझन, ठुल, बाढे ऐं ठारूशाह में सिंधी अदबी संगत SUP ऐं सिविल सोसाइटी जे कारकुननि सिंधीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ जागरता रैलियूं कढियूं आहिनि। अदीबनि ऐं ॿियनि अॻवाननि जो चवणु आहे त सिंधी पश्तो बलोची ऐं पंजाबी खे क़ौमी ॿोलियुनि जो दर्जो ॾिनो वञे। सरकारी ऐं ख़ानगी स्कूलनि में सिंधी लाज़मी पढ़ाइण वारे ऐलान ते अमल कयो वञे। जी नासरीन, अवां खे अहम ख़बर जे हवाले सां ॿुधायूं पिया अॼु ॿोलियुनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। सिंधीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढी वयूं आहिनि। नौशरो फिरोज, उमरकोट, सेवण, मांझन, ठुल, बाढे ऐं ठारूशाह में सिंधी अदबी संगत SUP ऐं सिविल सोसाइटी जे कारकुननि सिंधी खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ जागरता रैलियूं कढियूं आहिनि।